साथियों से गुजारिश है कि वो तशरीफ रखे। तमाम दोस्तों से, तहरीक के साथियों से गुजारिश है कि वो पिंडाल में तशरीफ रखे। 6 अक्टूबर को इंशाअल्लाह सिंध के तमाम सरकारी मुलाजमीन अपने इज्तिमाई हुकूक को हासिल करने के लिए बिलाउल हाउस धरने की तरफ गामजन होंगे। सिंध के तमाम रोड, तमाम रास्ते, हर शहर, हर जिले से तमाम मुलाजमीन जो है सिर्फ और सिर्फ बिलाउल हाउस कराची की जानिब गामजन होंगे। मेहरबानी करे रही रहो। वही रहो बाबा, वही रहो। आओ हींअर सावण मीर के गुज़ारिश कंदुसि पर आईना के अजरत जो तोहफ़ो पेश करे। नहीं आप बैठ जाओ। मैं आपकी सेटिंग कर रहा हूँ। जी जी करें दोस्त भयो तो कार्रवाई शुरू करो। सदाई चरी मते सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। और गुजारिश कंदुसि असांजो पुरानो दोस्त सियासी वर्कर कौमी कारकुन पुरानो मोहतरम शबीर हुसैन शाह साहब खे अजमेर ख्याल अंदेदार करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिन दोस्तन के अस्सलाम वालेकुम या अली मदद। बेटाई जे बैत सां त होड़ छॾे हेॾे जे मूं सॾ अची सिपरी त ॻाल्हियूं कुझु अंदर जूं तन घोरियां तोॾे। होड़ छॾे हेॾे जे मूं सॾ अची सिपरी त ॻाल्हियूं कुझु अंदर जूं तन घोरियां तोॾे। जे वेही गॾु गोॾे त सूर सुणाए सुपेरिन जा। अॼु मूंखे तव्हां सभिनि दोस्तनि खे हिते ॾिसी इंतहाई दिली तौर ते हिकिड़ो ॾुख या सदमो पहुतो आहे। इन करे जो अवां सभु तमामु मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ दोस्त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा जेके माण्हू हिते वेठा आहियो ऐं उहे माण्हू आहियो जेके हिन मुल्क जो हिकिड़ो पयो न ॿ न 4 पिया आहियो। तव्हां हिन मुल्क जी आवाम खे भलायो था, तव्हां हिन मुल्क जे हुकुमराननि खे भलायो था, तव्हां हिन मुल्क जे निज़ाम खे भलायो था। अवां जे कुलनि ते सफ़र करे अॼु असेंबलियुनि में वेठल माण्हू, अवां जे कुलनि ते सफ़र करे इक़्तिदार जे ऐवाननि में ही पहुतल माण्हू, मूंखे इंतहाई अफ़सोस सां चवणो पए थो त उहे ई माण्हू अॼु अवां जे बचनि जी रोज़ी, अवां जे मुस्तक़बिल में तव्हां जे नियाणियुनि, तव्हां जे ॿारनि जो हक़ खटनि था। ॾिसो ही जेको कुझु मूंखे ॻाल्हाइण जी घणी ज़रूरत इन करे कोन्हे त जेको कुझु तव्हां सां थिए पियो तव्हांखे आउं छा ॿुधायां। सिज खे कॾहिं बि ॾीओ कोन ॾेखारिबो आहे। जेको कुझु तव्हां सां थिए पियो गवर्नमेंट खे असल में तव्हांखे, तव्हांजे ॿारनि खे, असांखे, इवन जेके असीं टैक्स पेयर पाकिस्तानी आहियूं, असांखे, असांजे ॿारनि खे, असांजे फ्यूचर जे, असांखे मुस्तक़बिल में असांजे ॿारनि खे रोशनी ॾियणु खपे। उन रोशनी ॾियण जे बजाए अवांखे अवां जे पैसनि मां कटौती करे अवां जे मुस्तक़बिल, अवां जे ॿारनि जे मुस्तक़बिल खे ऊंधाओ कयो पियो वञे। इहो असां सभिनि सां, असांजे नस्लनि सां हिकिड़ी दुश्मनी कई पई वञे। मूंखे उमेद आहे त अवां सभु
साबित कदम थी बीहंदो ऐं पंहिंजे हक़ लाइ मुसलसल जिदोजहद कंदो त इंशाअल्लाह ताला जी दुनिया में हिकिड़ी कॾहिं हिकिड़ा सबब बनबा आहिनि। अल्लाह मुस्बिल असबाब आहे। ही निज़ाम हेतिरो वसी ऐं डिघो थी चुको आहे जो हिननि करप्शन जा हिकिड़ा नवां तरीक़ा ईजाद कया, नवां बाब रक़म कया, उहे सभु शयूं ख़तमु। पर हाणे तव्हांजे असांजे बचनि जे पेट कटण जो टाइम अची वियो आहे। त हाणे असांजो जियापो ऐं असांजी जंग जेका आहे असीं पंहिंजी ज़िंदगियूं जी चुका आहियूं। ऐं 12 इलेक्शन में बि इहा ॻाल्हि चवंदो आहियां त ख़ुदा रा हाणे पंहिंजो पाण खे न ॾिसो, पंहिंजे नसलनि खे ॾिसो। हाणे तव्हांजे नसलनि जी जंग आहे। अगरि हाणे तव्हां ख़ामोश रहियो ऐं गारंटी सां थो चवां बिला तफ़रीक जे, अगरि हिन जॻह ते को बि XYZ सियासतदान हुजे, बिला तफ़रीक जे, बिला कंहिं बुग़्ज़ जे, बिला कंहिं नफ़रत जे, अगरि तव्हांखे हीउ लफ़्ज़ बुरा लॻनि त माफ़ कजो, पर आउं तव्हांखे हीउ लफ़्ज़ चई पंहिंजी जॻह वठंदुसि। अगरि हाणे तव्हीं ख़ामोश रहियो बग़ैर कंहिं रिज़ल्ट जे, अल्लाह ऐं अल्लाह जो हबीब गवाह आहे, अव्हांजा नस्ल अव्हांखे कॾहिं माफ़ कोन कंदा। थोड़ा सा नहीं, उसका नहीं, वो थोड़ा सा पिंडाल जो है सन्नाटे में है। मेहमान का एहतराम अपनी जगह पर अपना जागना अपनी जगह। थोड़ा सा क्लैपिंग हो दम वाली, ठीक है, मुसलसल क्लैपिंग। ये शातिर सीएम, हाय हाय, ये शातिर सीएम सब लूट के खा गए, ये सब लूट के खा गए, ये टैक्स खा गए, ये सिंध को खा गए, ये मुल्क को खा गए, अरे दरिया पी गए, अरे पेंशन खा गए, अरे रोड खा गए, अरे चीनी खा गए, ये पेट्रोल भी पी गए, सब रोटी खा गए, अरे सुकून खा गए, ये मजदूर खा गए, अरे हमें खा गए, अरे हमें खा गए। इसके बदले में एक मासूमाना सा सवाल है, ये भोले हुक्मरान, अरे ये भोले हुक्मरान, मजलूम इत्तेहाद, मजदूर इत्तेहाद। ये थे हमारे गस्टा तालका टोलियार के सदर मुमताज शाह साहब, जो अपने नारों से पिंडाल को जो है पुरजोश बना रहे थे। इससे पहले कि मैं दावत खिताब दूं, एक बात आपके अर्ज कर दूं कि हमारे पास मेहमान आया है और हम तड़े के खान हैं। मेहमान को उसकी प्रोटोकॉल और इज्जत के साथ इस्तकबाल करना। साबिक सीनेटर पाकिस्तान, साबिक जिले नाजमा टंडोलिया अपने ख्यालात का इजहार करें। वो जीअंदो रहंदो, जेको कौम सुधारे उहो जीअंदो रहंदो, जेको आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जेको सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिते मौजूद मुंहिंजा तमाम प्यारा ऐं मोअज़्ज़िज़ भाइरो, मां अल्लाह ताला अल्लाह जे हबीब मौला ग़ाज़ी अब्बास जे बारगाह में हिन तहरीक जेकी सिंध एम्प्लॉय तहरीक आहे हुन जी कामयाबी जी दुआ कयां थी। ऐं अल्लाह ताला ऐं अल्लाह जे हबीब मौला जे दरबार में मूंखे यकीन आहे तव्हां पंहिंजे हक़ खे इंशाअल्लाह हासिल कंदो, इंशाअल्लाह। ही वॾो ज़ुल्म आहे, सॼी हयाती हिकिड़ो मुलाज़िम पंहिंजी मेहनत करे पंहिंजी पघार मां पंहिंजे पेंशन जो पैसो जेको जमा कंदो आहे ऐं आख़िर में हिन आसरे में त इहो पैसो को
माण्हू पंहिंजी जी न्याणी जी शादी जो सोचींदो आहे, को पंहिंजी बीमारी सीमारी जे लाइ, को सोचींदो आहे त हिन मां मां फलाणो कमु कंदसि, प्लॉट वठंदसि। अॼु हुन पेंशन में जेकी रिफॉर्म कया आहिनि ऐं जेकी कटौती हई आहे 63.5% खां हुनखे 15% ते वठी आया आहिनि। हिननि जे हिन रिफॉर्म खे आऊं तव्हांजी भेण तव्हांजी मौजूदगी में नामंज़ूर कयां थी इंशाअल्लाह। अवां ॾिसो त DRF डिस्पैरिटी फंड्स जेको आहे या अलाउंस आहे उन में बि हिननि माण्हुनि पंजाब खे मिले पियो, फ्रंटियर बलोचिस्तान खे मिले पियो, पंहिंजो KPK खे मिले पियो, इवन विफाक ॾे पई, सिंध वारा उहो बि न पिया ॾियनि। इंशाअल्लाह तव्हां ॾिसजो हिन तहरीक जे थ्रू मां तव्हां सां वाइदो कयां थी, तव्हां पंहिंजे हक़ ते आहियो। 6 तारीख़ ते बिलावल हाउस में अगरि तव्हां चाहींदो तव्हांजी भेण तव्हां सां गॾु हिन माण्हुनि अवांजी हिन ॻाल्हि खे अहमियत न ॾींदी त मां तव्हां सां वाइदो कयां थी असां इस्लामाबाद ताईं असेंबलियुनि ताईं लॉन्ग मार्च कंदासीं इंशाअल्लाह ऐं पंहिंजो हक़ वठंदासीं। अॼु का सियासत न आहे, मां के पार्टी जी ॻाल्हि नथी कयां, ही इंसान ज़ात जो ऐं उहे एम्प्लॉय जेकी 5 खां 6 लख एम्प्लॉयज़ आहिनि हुननि जी ज़िंदगी जी बका जी जंग आहे। मुंहिंजी तव्हां सां ज़बान आहे, हिन हक़ में मां तव्हां सां गॾु आहियां ऐं इंशाअल्लाह अल्लाह ताला ऐं अल्लाह जो हबीब मौला गाज़ी अब्बास तव्हांखे इहो हक़ ॾियारींदो। तव्हां मुलाज़िम हिन सिस्टम जी, हिन निज़ाम जी रीढ़ जी हड्डी आहियो। तव्हांजे बिना निज़ाम कुछ भी न आहे। तव्हां चाहे मुल्क में आफ़ात हुजनि या इलेक्शंस हुजनि या इवन मां चवां थी तव्हां माण्हू अॼु जेकी वेठा आहियो ही हुकुमराननि जा किचिन हलाईंदा आहियो। हिननि माण्हुनि खे ख़ुदा जो कसम ख्याल करणु खपे। मां शर्म जो लफ़्ज़ थोरो मां लिहाज़ कयां थी त ही एहसास कनि ऐं हिन तहरीक में तव्हां सां गॾु बीहनि। मूंखे यकीन आहे त इंशाअल्लाह तव्हां कामयाब थींदो। अल्लाह ताला अल्लाह जो हबीब तव्हां सभिनी खे कामयाब करे। अॼु मुंहिंजी मौजूदगी ज़िले टंडोलायार जे मुंहिंजी जेकी सरकारी मुलाज़मीन आहिनि हुननि सां गॾु जेकी मां पंहिंजी टीम सां आई आहियां, हिन इज़हार यकजहती जो इज़हार करणु त हिन मुश्किल वक़्त में तव्हांजी भेण तव्हां सां गॾु आहे। ऐं हर तव्हांजी तहरीक जेसिताईं वेंदी ऐं तव्हां सां गॾु हूंदसि। मौला गाज़ी अब्बास पंचन पाक तव्हांखे आबाद रखे। अल्लाह जो हबीब तव्हांखे इंशाअल्लाह कामयाब कंदो, तव्हांखे पंहिंजो हक़ मिलंदो। पाकिस्तान जिंदाबाद, एम्प्लॉय तहरीक पाइंदाबाद। वॾी